मेरठ में धाबेजी जिला के मॉडल टाउन में ज़ैन सिटी नाले हाउसिंग में एंटी इंक्रोचमेंट की कार्रवाई करे केतिरा प्लाट ठाहे छॾिया। इलाइक़े जे रहवासियुनि इब्राहिम हाशिम शर इब्राहिम बबर हाशिम बहर शबीर अहमद ख़ास केरी जो चवणु आहे त नाले ज़ाकिर लाशाद जेको कराची जो रिहाइशी बिल्डर आहे जंहिंखां असां प्लाट वरिता हुआ, जंहिं करोड़ रुपया वठण बावजूद असांजा प्लाट बचाए न सघियो। हुननि जो त हिन सर्वे ज़मीन जो मालिक अहमद वल्द पंजल जोखियो आहे, पर ज़ाकिर लाशारी जो हिन सां कहिड़ो मुहादो थियल आहे इहा असांखे का बि ख़बर नाहे। एंटी इंक्रोचमेंट जो चवणु आहे त ज़ाकिर लाशारी वटि न AOC आहे न ओरिजिनल कागज़, जंहिं करे असां अहिड़ी कार्रवाई कई आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त अहिड़नि बग़ैर NOC जे प्लाटिंग कंदड़ जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।